नाज़रीन, गुजो मां रिपोर्ट करे विया शहबाज़ अली मल्हा। काविश ग्रुप ऐं KTN जे सॾ ते सॼी सिंध जियां गुजो शहर बि एकता जे रंगनि में झिरकी पियो। काविश ग्रुप ऐं KTN न्यूज़ पारां ऐलानियल धारियुनि खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हायल एकता ईद में शिरकत लाइ सुबुह सां ई मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि मां धरती धणी टोपियूं, अजरकूं ऐं सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें गुजो शहर में प्रेस क्लब गुजो जी आजियाणी कैंप ते जमा थियणु शुरू थी विया आहिनि। वॾे अंग में मासूम ॿार ऐं ॿारियूं टोपियूं, अजरकूं ऐं सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें सिंध अमड़ सां मुहबत जो इज़हार करणु लॻा। रैली में शिरकत लाइ पहुची विया। एकता ईद जे मरकज़ी रैली प्रेस क्लब गुजो जे सदर शकूर मेमण, काविश एवज़े इक़बाल मेमण, गुल मोहम्मद सूमरो, शिराज गुल, हबीबुल्लाह, ज़ाकिर शाह, शहबाज़ अली मल्हा, वकार मेमण, असकर जामरी जी अॻवानी में कढी वई। एकता रैलीअ में UC गुजो जे चेयरमैन लोंग ख़ान जोखियो, वाइस चेयरमैन हैदर ख़ासकिली, पेटे अलिफ अॻवान अलादीनो कातियार, ख़ादिम शेख, पेटे अलिफ उर्स मल्हा, सुन्नी तहरीक जे अॻवान महफूज़ मेमण, अब्दुर्रहीम कादरी, अब्दुल हफ़ीज़ जोखियो, इस्माइल मेमण, शफ़ीक उमर, सलीम मेमण ऐं मासूम ॿारनि सियासी समाजी अॻवाननि सां गॾु शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। नौजवाननि ऐं ॿारनि पारां क़ौमी गीतनि ते झुमरियूं ऐं नारा हणी सिंध सां इश्क जो इज़हार कयो वियो।